Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. इलेक्शन कमीशन सिंध असेंबली के मेंबर्स जे असासन जा भी तफ़सील पधरा करे छॾिया। वॾो वज़ीर मुराद अली शाह 26 करोड़ 3 लाख रुपयनि जी मालिकियत जो मालिक करार। PPMPA फरियाल तालपुर ऐं फिरदौस शमीम नकवी सिंध जा अमीर तरीन MPAs निकिता। असासन में फरियाल तालपुर जे 39 करोड़ रुपयनि खां वधीक मिल्कियत ज़ाहिर। फिरदौस शमीम नकवी 33 करोड़ 40 लाख रुपयनि जी मिल्कियत जो मालिक करार। स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी जा 10 करोड़ 20 लाख रुपयनि जा असासा ज़ाहिर। सूबाई वज़ीर नासिर शाह 23 करोड़, सुहेल अनवर सियाल 9 करोड़ 80 लख, सईद गनी 2 करोड़ 31 लख ऐं हलीम आदिल शेख सभ खां घटि 2 करोड़ रुपयनि जी मिल्कियत जो मालिक करार। मुल्क में कोरोना वायरस की ॿी लहर दौरान केसिस में तेज़ी अचण लगी। गुज़िरियल 24 कलाकनि में वायरस वधीक 34 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। 1808 नवां केस ज़ाहिर। NCOC कोरोना के रोकण लाइ हिफ़ाज़ती उपाव ऐं पाबंदियुनि जे वक़्त में वधीक सख़्ती करण जी सिफ़ारिश करे छॾी। हतमी फ़ैसिलो क़ौमी राब्ता कमेटी जे इजलास में कयो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी शरह 4.9% रही। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में इंतज़ामिया अवामी जायुनि ऐं बाज़ारुनि में समाजी विथीअ ते अमल कराइण में नाकाम। हैदराबाद जे कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद वारनि इलाइक़नि में इंतज़ामिया जूं कार्रवायूं। कोरोना खां बचाव लाइ SOPs जी भञकड़ी ते 3 होटल ऐं 5 दुकान सील। हुकूमत पाण त जलसा करे रही आहे, पर शादी हॉल्स मथां पाबंदियूं लॻायूं पई वञनि। हुकूमत वज़ाहत करे त शादी हॉल्स लाइ बिटो मयार छो आहे। शादी हॉल्स में इंडोर तक़रीबुनि ते पाबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते NCOC जे डिप्टी डायरेक्टर खे नोटिस जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट NCOC खां 18 नवंबर ते जवाब तलब करे वरितो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त शादीअ दौरान कोरोना पखिड़िजी वञे त अदालत उन जी ज़िम्मेवारी नथी खणी सघे। हुकूमत खां पुछाणो करियूं था त शादी हॉल्स ऐं मार्कीज़ सां बिटो रवैयो छो इख़्तियार कयो पियो वञे। IG सिंध मामले ते कोर कमांडर कराची जी रिपोर्ट पधरी थियणु घुरिजे। वज़ारती कमेटी 22 नवंबर ते वॾे वज़ीर आॾो रिपोर्ट पेश कंदी। रिपोर्ट पधरी करण या न करण बाबति फ़ैसिलो वॾो वज़ीर ई कंदो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त वॾे वज़ीर मुराद अली शाह CCI जे इजलास में आदमशुमारी ते पंहिंजे ख़दशनि खां आगाह कयो। वफ़ाक़ी हुकूमत ओगरा ऐं नेपरा तरमीमी बिल्स ते सिंध जा ख़दशा ख़तमु न करे सघी। तंहिं करे उन मामले तां पोइ ते हटी वई। आइन मौजूदु ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल खे उन ते बहस करण जो इख़्तियार ई नाहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मुर्तज़ा वहाब कणक बहिरान बाबति वफ़ाक़ी वज़ीरनि जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। कश्मीर वाक़े ते मुर्तज़ा वहाब चयो त जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी त जीअं मुस्तक़बिल में को बि वहशी मासूम ॿारनि खे वहशत जो निशानो न बणाए सघे। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं PTI अॻवाननि पार्लियामेंट ते हमले वारे केस में बरियत जूं दरख़्वास्तूं दाख़िल कराए छॾियूं। असद उमर, शाह महमूद कुरैशी, शफ़क़त महमूद, परवेज़ खटक, अलीम ख़ान ऐं एजाज़ चौधरी तरफ़ां इस्लामाबाद जी दहशतगर्दी तोड़ अदालत में दरख़्वास्तूं दाख़िल। अदालत धुरनि खां 2 डिसेंबर ताईं जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान अलीम ख़ान जा 2 वकील ज़ाहिर थियण बैदि दिलचस्प सूरत हाल। 2 वकील हिक ॿिए खे चवंदा रहिया त आउं अलीम ख़ान जो वकील आहियां। अदालत चयो त अलीम ख़ान किथे आहे, हू पाण अची ॿुधाए त संदसि वकील केरु आहे। गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन्स में बाक़ी 3 ॾींहं। उम्मीदवारनि ऐं सियासी जमायतुनि लाइ चूंड मुहिम जो वक़्तु सुभाणे राति 12 वॻे ख़तमु थी वेंदो। गिलगित बल्तिस्तान में इलेक्शन ड्यूटी लाइ सिंध मां 500, पंजाब मां 3000, KPK मां 2000 ऐं बलूचिस्तान मां 200 पुलिस एहलकार तलब। गिलगित बल्तिस्तान जे निगरां वॾे वज़ीर जे तर्जुमान जो चवणु आहे त इलेक्शन में गिलगित बल्तिस्तान जा 2500 पुलिस एहलकार बि ड्यूटियूं ॾींदा। पुलिस जी मदद लाइ रेंजर्स जा 1700 ऐं FC जा 1100 एहलकार मुक़ररु करण जो फ़ैसिलो।
अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी, नवाज़ लीग अॻवान मिफ्ता इस्माइल ऐं इमरान उल हक़ मथां LNG जे रेफरेंस में 16 नवंबर ते फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत ईंदड़ ॿुधणी ते जवाबदारनि जी पेशी यकीनी बणाइण जो हुकुम ॾिनो। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त कराची में मौजूद जवाबदारनि ते वीडियो लिंक ज़रिए फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। सुई सैदरन गैस कंपनी जो अॻूणो MD मोहम्मद अमीन बि फ़र्द जुर्म लाइ ईंदड़ ॿुधणी ते तलब। नैब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त LNG मुआहिदे ज़रिए 6 सालनि दौरान क़ौमी नाणे खे 21 अरब रुपयनि जो नुक़सानु पहुचायो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में नाअहली जी दरख्वास्त ते ॿुधणी दौरान वफ़ाक़ी वज़ीर फैसल वावडा जो नओं वकील पेश। अदालत खां जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरी वरिती। ॿुधणी दौरान दरख्वास्त गुज़ार तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीर ते देर जा हरबा इस्तेमालु करण जो इल्ज़ाम। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो आहे त ही सॼो मामिलो तारीख़ुनि जो आहे। दरख्वास्त गुज़ार जो मौक़िफ़ आहे त इलेक्शन कमीशन में काग़ज़ जमा कराइण वक़्तु फैसल वावडा अमरीकी शहरी हो। फैसल वावडा साबित करे त हू नामज़दगी काग़ज़ जमा कराइण वक़्तु अमरीकी शहरी न हो त को मसइलो ई न आहे। अदालत वफ़ाक़ी वज़ीर जे नए वकील खे जवाब जमा कराइण लाइ मोहलत ॾींदे ॿुधणी 23 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद में पाणी जो टैंकर बीहारण तां 2 धुरनि में खूनी झेड़ो। फायरिंग दौरान गोली लॻण जे नतीजे में नौजवान साजिद सलीम मारिजी वियो। वाक़े बाद 2 धुरनि जा हथियारबंद फ़रार थी विया। पुलिस 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त पाणी जे टैंकर तां झेड़े दौरान धुरनि तरफ़ां हथियारनि जो आज़ादाणो इस्तेमालु कयो। भाई बहुत ज़्यादती की है, मेरी बच्ची के साथ बहुत ज़्यादती की है। उसको नीलो नील किया हुआ है, छीलो छील किया हुआ है, तो बहुत बुरी इसकी हालत है। उसको सजाए मौत तो मिलनी चाहिए। क्या हुआ तुझे? किसने ये तेरा हाल किया है? बताओ किसने तेरा हाल किया है? मुझे बताओ। ये हालत एकदम तो ना हालत अंकल कैसे की है? कश्मीर में कराची में नौकरी जे डटे सां घुरायल औरत जी मासूम धी सां इज्तिमाई ज़्यादती जो इंकशाफ। ज़रियनि मूजिब वहशी जवाबदार रफ़ीक मलिक जांच दौरान पुलिस के ॿुधायो आहे त हुन ऐं संदसि साथी ख़ैरुल्ला गॾिजी ॿारड़ी खे वहशत जो निशानो बणायो। पुलिस जे जवाबदार ख़ैरुल्ला तरफ़ां बलूचिस्तान फ़रार थियण जी दावा। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापनि बावजूदि जवाबदार ख़ैरुल्ला पुलिस जी पकड़ में न आयो। चांडका अस्पताल लाड़काणो में दाख़िल ॿारड़ी जी सिहत में सुधारो न आयो। वाक़े ख़िलाफ़ कश्मीर ऐं कंदकोट में शहरी रस्तनि ते निकिरी आया। मुज़ाहिरे में सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं मुख़्तलिफ़ पार्टीज़ जे कारकुननि जी शिरकत। मुज़ाहिरीन तरफ़ां कश्मीर वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां कश्मीर वाक़े जो नोटिस। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध हुकूमत खे हिदायत कई आहे त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अंजाम ताईं पहुचायो वञे। माउ ऐं धीउ सां ज़्यादती वारे वाक़े ते सदमो पहुतो आहे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल तरफ़ां चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध सां फ़ोन ते राब्ता। गवर्नर कश्मीर वाक़े जी रिपोर्ट तलब कंदे चयो आहे त जवाबदारनि खे जल्द सज़ाऊं ॾियारायूं वञनि। इंसानी हक़नि बाबति वफ़ाक़ी वज़ीर शेरी मज़ारी जो चवणु आहे त कश्मीर वाक़े मां साबित थियो त असां वटि कानून हुजण बावजूदि ॿारनि सां ज़्यादतियुनि जा वाक़िया वधी रहिया आहिनि। ख़ैरुल्ला सूदो 2 जवाबदार रूपोश आहिनि। सिंध सरकार कानून ते अमल खे यकीनी बणाए। सिंध असेंबली में PTI MPA फिरदौस शमीम नक़वी बि नैब जे रेडार ते अची वियो। फिरदौस शमीम नक़वी तरफ़ां नैब खे गिरफ़्तारी खां रोकण लाइ सिंध हाई कोर्ट सां राब्तो। दरख़्वास्त में PTI MPA मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त नैब हबीब ग्रुप ऑफ कंपनीज़ खे ज़मीन जी अलॉट करण वारे मामले जी जांच करे रही आहे।
जांच के सिलसिले में खेस तलबी नोटिस जारी किया है। खदशो है त पेशी दौरान नैब तरफा गिरफ्तार किया वेंदो। अदालत फिरदौस शमीम नकवी जी 10 लाख रुपयनि जे मचलकन एवज़ उबूरी ज़मानत मंजूर करे वरिती। नैब सूदो बिन धुरनि खां जवाब तलब। नैब अगूड़े सूबाई वज़ीर ऐं PP अॻवाण मंज़ूर वसाण ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि जी जांच मुकम्मल करे वरिती। सिंध हाई कोर्ट तरफ़ां PP अॻवाण जी उबूरी ज़मानत में 22 डिसेंबर ताईं वार। नैब खां हेल ताईं थियल जांच जी अॻभराई रिपोर्ट तलब। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल सूदो ॿियनि जवाबदारनि जी मुबैना करप्शन ऐं गैर क़ानूनी अलॉटमेंट केस में उबूरी ज़मानत में 24 डिसेंबर ताईं वार। सिंध हाई कोर्ट नैब खां अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत तरफ़ां शरीक जवाबदार जमील सुमरो जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार। ईंदड़ ॿुधणी ते संदसि पेशी यकीनी बणाइण जो हुकुम। PPMPA सरदार चांडियो बि नैब हथां गिरफ़्तार थियण खां बचण लाइ सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। तलबी नोटिस मिलंदे ई गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल। अदालत सरदार चांडियो जी 10 लाख रुपयनि जे मचलकन एवज़ उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। ज़मानत दरख़्वास्त ते ॿुधणी 7 डिसेंबर ताईं मुलतवी। जवाबदार खे नैब सां जांच में सहकार करण जी हिदायत। सिंध सरकार मुख़्तलिफ़ खातनि में फ़ौती कोटा तहत वधीक 394 भर्तियूं करण जी मंजूरी ॾेई छॾी। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि इजलास दौरान मुख़्तलिफ़ खातनि जे सेक्रेटरीज़ शिरकत कई। तालीम खाते में 236, सिहत खाते में 31, आपाशी खाते में 26 ऐं लोकल गवर्नमेंट खाते में फ़ौती कोटा तहत 15 नौकरियूं ॾियण जी मंजूरी। वर्क्स एंड सर्विसिज खाते में 18, ज़रात खाते में 17, कॉलेज एजुकेशन में 7, लाइफ स्टॉक में 13 ऐं खुराक खाते में 4 नौकरियुनि जी मंजूरी ॾिनी वई। दादू भरसां पाट शरीफ में नींगरी सां मुबैना लॼालुट वारी केस में अहम अॻभराई। पुलिस जवाबदार मौलवी जवाद चनो खे गिरफ़्तार करे वरितो। निकाह नामे ते सही कंदड़ शाहिद ज़ुबैर चनो, मौलवी अब्दुल रज़ाक बबर, नदीम ऐं वसीम चनो खे बि तहवील में वरितो वियो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि खां पुछा गाछा जारी आहे। जवाबदार मौलवी जवाद चनो लॼालुट बाद राजोड़ी ज़रिए नींगरी सां निकाह कयो हो। बाद में निकाह खां फिरी वियो त नींगरी ज़हर पी आपघात जी कोशिशि कई। ऐं सिंध हाई कोर्ट तरफ़ां डॉक्टर माहा शाह केस ते ॿुधणी दौरान जांच ऑफिसर जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार। पुलिस हेल ताईं अदालत आॾो केस जो चालान बि पेश न कयो। अदालत ॿुधणी 19 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। जांच ऑफिसर खे ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम।